वेठे तो शींहं भी बुख मरी आहे। जे इज़त रोज़गार करणु चाहे थो त तोखे कुझु न कुझु करिणो पवंदो भाउ। बाबा मां पाण इन ई ताड़ में आहियां त को रोज़गार कयां, पर कयां त कयां कहिड़ो? जेको बि करी इज़त जो कजां, इन्हनि चोरियुनि फुरियुनि जो न सोचजां त का फुर करे पोइ गुज़र कयां। नसीबा मूं तोसां वाइदो कयो आहे, यकीन कर वाइदे खिलाफ़ी कॾहिं कोन कंदुसि। पोइ पुट छा सोचियो थी? आख़िर कहिड़ो रोज़गार कंदे? सोचियो अथमि त शहर में मेहन जो वाड़ो खोलियां। पुट माल हद खां वधीक महांगो आहे। जेकर खीर जो वापारु करणु चाहीं थो त पोइ उन लाइ घटि में घटि 5-6 मेंहियूं हुजनि, तॾहिं वञी रोज़गार सुठो थींदो। ऐं 5-6 मेंहियुनि जे लाइ घटि में घटि 2.5-3 लख हुजनि पुट। बाबा फ़िलहाल कुझु मेहूं संगत खां काहे ईंदुसि, पोइ आस्ते ॾाढे पैसा लाहे वेंदुसि। संगत जे हिन वक़्तु कमु न ईंदी त पोइ कॾहिं कमु ईंदी? इन लाइ शहर में का जगह त किराए ते घुर्जे। जॻहियूं 1 खां 5 मिली पवंदियूं, पर उन खां पहिरियां मेहूं हथु करणियूं पवंदियूं, ऐं उन करे मूंखे कुझु ॾींहं ॿाहिरि वञिणो पवंदो। वरी ॻोठ जे तरफ़ ईंदो? नसीबा मां एतिरो बेवकूफ़ न आहियां। मुंहिंजो इरादो आहे त लाड़ निकिरी वञा, उते संगत बि सुठी आहे। असली 1 महलो ट्रक भराए अचां। पुट रोज़गार जे लाइ त हथ पेर हणो पवंदो, वधीक तूं जीअं मुनासिबु सम्झे। पोइ मुंहिंजी जान तुंहिंजो छा इरादो आहे? ॾींहुं थी मोकल या अञा घर में वेठो हुजां? रोज़ीअ जी तलाश में निकिरण लाइ त मूं तोखे नाहे रोकियो। जे दिलि सां मोकल ॾी त मां हींअर ई निकिरी वञा। हा भले वञ, पर पंहिंजो थोरो ख़्यालु कजां। मुंहिंजी जान त तो में आहे। तूं पंहिंजो ख़्यालु रखंदीअ त मां ख़ुशि रहंदुसि।